मुझा दोस्तों औरत चवण लगी पजे मुड़स के हो मुझा घर वारा हाणे तेसी तई तुझो घर न कंदी सए जेसी तई पंजी मां के घर मां लोथे न कढंदे अल्लाह अल्लाह मुझा दोस्तों जालिम छा कयो जीजल मां के कुर्बन भरी अम्मा के घर मां कढी वनी के झंग में झूपड़ी ठाहे दिया अम्बड़ के वनी झूपड़ी जे ठावे हारो तई बेटे दिहाड़े मां के पानी पहुंचाए मानी पहुंचाए जाल चवण लगी ओ मुझा घर वारा तेसी तई तुझो घर न कंदी से जेसी तई मां के मारे उन जी दिल कढी मुखे न आणे देखारी दे इन जालिम तिखो खंजर खयो आ मां रस्ता थी निहारे मौला मुझे बच्चे अले छो देर कया अल्लाह अल्लाह जालिम में जो पतो आ हेठ झुकियो आ मां समझो त कदमन ते तो गिरे मगर इन जालिम छा कयो जो तिखो खंजर खड़ी मां जे सीने में ठोपियाई मां जे सीने में वो तिखो खंजर ठोकियाई कुराड़ी वनी हेठ गिरिया फतकंदे उनजो दम परवाज थी वियो इन जालिम छा कयो जो मां जो सीनो चीरे उन मां दिल कढाई त वजी ज़ाल खे ॾेखारिया अॻिते वधियो आ ये थापो आयो थस बूथ भरी वनी गिरियो आ जंहिंमहिल उथियो आ वनी दिल खयाई दिल करण जी कोशिश कयाई उन दिल मां आवाज पियो अचे बच्चा तोड़े मुखे मारियो थो वनी मुखे शहीद कयो थो वनी मुखे कत्ल कयो थो वनी पर पोइ बि मां वरी अम्मा तोखे दुआऊं थी ॾियां त रब तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे जालिम मुंह ते चंपा हणण लॻो पाण खे धक हणण लॻो त अहिड़ी कुर्बन भरी अम्मा खे मारियो थो वञा जेका मरण खां पोइ बि मूंखे दुआऊं थी ॾे ओ अदा अम्मा जो अदब कर अम्मा जे कदमनि जे हेठां जन्नत थई माओ जीजल के कुराड़ी करे न पुकार अम्मा करे पुकार रब दुनिया में भी बेड़ो पार कंदई आखिरत में भी बेड़ो पार कंदई जेके माओ का नाराज आयो अज खां वठी वनी माफ़ी वठो कदमन के वनी चुमी जीस आई चईस त अम्मा असा जे गोठ में एक फकीर आयो असा के नसीहत करे वियो उन जी नसीहत बुधण सा अमर जो शान बुधण सा मुझे अखिन मां लुड़क वही आया मां महफिल में दिसा वेठो जन जे अखिन मां लुड़क वयो था अकन वाके भई मां सा मोहब्बत रखंदा खुदा जो खौफ कर भाऊ अमड़ के छो दुखाई थो पालियाई प्यार मां तोखे उनई के छो इज़ाई थो अमड़ जो अदब कर अब्बे जो अदब कर नेक अमल कर नमाज पढ़ जिक्र कर इंशाअल्लाह दुनिया में भी बेड़ा पार थी वेंदई आखिरत में बेड़ा पार थी वेंदई असा जो प्रोग्राम हले पियो न त अञा मां तकरीर कया हां तव्हां खे हिकिड़ी दावत ॾियो थो वञा क़बूल फकीर तो तव्हां जी दावत ते आयो आहे हाणे यारी लाती आहे त निभाइणी आहे पोइ तव्हां वफ़ादार थींदो या बेवफ़ा थींदो वफ़ादार कुछ हथ खयान कुछ हेठन बाबा चंदो न घुरंदुसि दावत तो ॾियां इंशाअल्लाह हिन आचर जे ॾींहुं 12 रबीउल अव्वल शरीफ जे ॾींहुं मोरे जे पासे में दादवा न्याणी मुंहिंजे मुर्शिद करीम जी दिलबर आबाद शरीफ जे नाले सां दरगाह पूरे पाकिस्तान का मानू था अचन चोर अचन था मोर बणजन था जानी शराबी अचन था उहे नेक बणजन था जेके ईद जी नमाज न पढ़ंदा हुया अल्लाह वारे जी निगाह ते अॼु उहे तहज्जुद जी नमाज रात जो उथी था पढ़न
जन जे अखियुनि में कदे कोड़ो न वयो अल्लाह वारे जी निगाह थई उन्हनि जे अखियुनि मां हींअर कोड़ा रुकजनि नथा ओ मिठा 12 जो 12 जे ॾींहुं 10 बजे खां 2 बजे ताईं इहा महफ़िल हलंदी आहे तव्हांखे बि दावत आहे तव्हां ॿियनि ताईं दावत पहुचाइजो अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व सहाबी अजमईन या अल्लाह या रहमान या रब्बल आलमीन असांजी हिन महफ़िल खे पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल मंज़ूर फरमा जन दोस्तनि ही ख़र्च कयो मीलाद में लंगर ख़ैरात कई मुंहिंजा मौला उन्हनि जी रोज़ी में बरकत अता फरमा उन्हनि जे माल में बरकत अता फरमा उन्हनि जा कर्ज़ मर्ज़ मुश्किलातूं ऐं मुसीबतूं दूर फरमा या अल्लाह हिननि खे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजां मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके हिननि आशिक़नि खे सदाईं सलामत रखजां हिन ॻोठ खे क़यामत ताईं शादो आबाद रखजां तूं असांजो थी असांखे पंहिंजो बणा असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी ज़ियारत नसीब फरमा मौला बीमारियुनि खे शिफ़ा अता फरमा दर्दमंदनि जा दर्द दूर फरमा मकरूज़नि जा कर्ज़ दूर फरमा बेरोज़गारनि खे हिलाल रोज़गार अता फरमा बे औलादनि खे सालिह औलाद अता फरमा मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं हल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही